नेशनल का आयोडाइज्ड सॉल्ट अब नई पैकेजिंग में और नया पिंक हिमालयन सॉल्ट। हर खाने की चमक नेशनल नमक। पैंटीन, जिसमें है प्रो विटामिन फॉर्मूला जो हेयर फॉल कम करे सिर्फ 14 दिनों में। बालों को अपनी तरह उड़ने दो। पैंटीन। जी बिल्कुल, मां मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼु बाक़ाइदगी सां जेको आहे कराची शहर में पब्लिक ट्रांसपोर्ट खे रोकण जे लाइ ऐं कोरोना वायरस जे वबा जेको आहे तेज़ी सां फैलिजी रहियो आहे, उनखे रोकण जे लाइ सिंध सरकार पारां जेको आहे हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जेको कराची में हलंदड़ जेके मिनी बसूं, रक्षा ऐं ॿियूं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे कुझु ॾींहंनि जे लाइ बंदि कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ इहो बि मां ॿुधाईंदो हलां त कराची खां ॿिए सूबे में जीअं पंजाब आहे या कराची खां अलावा जेको आहे पंहिंजो सिंध जा जीअं एरिया आहिनि होॾां वञण जे लाइ बि मुख़्तलिफ़ कोचूं जो बि जेको आहे वञणु बिल्कुलु जेको आहे अॼु खां पोइ उन्हनि बंदि करे छॾियो आहे, छो त अहिड़ो वबा जे करे जेको आहे सिंध सरकार बाक़ाइदगी सां जेको आहे आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ पूरी कोशिशि करे रही आहे। अॼु बाक़ाइदगी सां नोटिफिकेशन जारी थी चुको आहे त जेको आहे कराची में ट्रांसपोर्ट पब्लिक ट्रांसपोर्ट खे जेको आहे रोकण जो उहो जेको आहे भरपूर जेको आहे उन ते जेको आहे अमल कयो वेंदो ऐं उन ते जेको आहे सख़्ती सां जेको आहे नोटिस कढियो वियो आहे जेको पब्लिक ट्रांसपोर्ट जे हवाले सां त उनखे कहिड़े बि तरीक़े सां कुझु ॾींहंनि जे लाइ बंदि कयो वञे। जी।